टाइम असां मौजूद हुयूं घोटकी प्रेस क्लब ॿारनि जेको जेकम न्यूज़ जो 4 दिसंबर जे हवाले अजरक टोपी जो ॾियारो मल्हाइनि था। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। ईद वारिकार मल्हाईंदा आहियूं। इन ॾींहं ते असांजा नंढा वॾा जेके बि आहिनि उहे नवां कपिड़ा पाए टोपी अजरक मथे ते रखी अहिड़े तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं। ख़ुशी थींदी आहे असांखे, जीअं ईद जी ख़ुशी हूंदी आहे असांखे इन ते बि ईअं ख़ुशी थींदी आहे। वॾी महिरबानी। असां पंहिंजी सकाफ़त अॼु भरपूर नमूने घोटकी शहर मल्हाए रहिया आहियूं ऐं असां पंहिंजी सकाफ़त मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त जीअं असां ईंदड़ नसुल खे ॿुधाए सघूं त असांजो सिंध हिकिड़ो जेको आहे सरज़मीन जेका आहे पाक सरज़मीन आहे, असांजी मोहबत करण वारी सरज़मीन आहे ऐं असां हिन सां मोहबत कयूं था ऐं इन ई मोहबत में असां हिते आया आहियूं। जबक न्यूज़ ऐं तव्हां KTV न्यूज़ वारनि खे लख लख वाधायूं ऐं धरती धड़नि खे हिन क़ौमी ॾींहं जूं असां ज़िंदा क़ौम आहियूं। पंहिंजी धरती सां पंहिंजी सकाफ़त सां मोहबत जो इज़हार कयूं पिया। हूअं त हर ॾींहुं असांजो सकाफ़ती आहे, पर हिकु मुख़्तसिर ॾींहुं रखियो वेंदो आहे जेको ॾींहुं मल्हायो वेंदो उहो 4 दिसंबर ते धरती धणी पंहिंजी सकाफ़त सां मोहबत जो इज़हार कयूं पिया। घोटकी जी प्रेस क्लब जी मुख्य तक़रीब में असीं शामिल आहियूं। असीं धरती धड़नि खे ऐं तव्हां मीडिया जे दोस्तनि खे लख लख वाधायूं पेश कयूं था। क़ौमी ईद आहे जेका असां वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायूं पिया। ख़ासि तौर ते ही सिंध में न पई मल्हाई वञे बल्कि पूरी दुनिया में ही कल्चर डे असांजो मल्हायो पियो वञे। जिथे बि असां वञूं था असांजी सकाफ़त जेका आहे उन सबब जे करे असां सुञातो वेंदो आहे, सिंधी कल्चर जे करे सुञातो वेंदो आहे। सो ख़ासि तौर ते जेके सिंध ते ॾुखिया ॾींहं आया, ख़ासि तौर ते जेका इहा ॿोॾि आई उन सबब जे करे बि हीअ असां जेको सकाफ़ती ईद आहे उहा थोरा घटि तरीक़े सां मल्हायूं पिया ऐं उन हिसाब सां न पिया मल्हायूं जंहिं जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा हुआसीं। पर वरी बि इहा ई कोशिशि आहे त सिंध जी जेका तालीम आहे उहा जेका तमामु घणी मुतासिर थी इन सबब जे करे असां दुआ कयूं त इहो ॿीहर सां ॾियूं ऐं कल्चर डे खे अञा प्रमोट कयूं। उनजी क़दीम तहज़ीब आहे। जॾहिं खां वठी ही धरती ठही आहे उन वक़्तु खां सिंधी माण्हू जेके नी शानदार ज़िंदगी गुज़ारींदा रहंदा नी, जंहिंजो जेको आहे त ख़ासि जेको आहे त मुंहनि जो दड़ो निशानी आहे। दुनिया जी तरक़ी जो सबबु सिंध धरती आहे, पर अॼु जेके आहे त सिंध सां उहा हालत आहे जे ग़रीब माण्हू जेको आहे ॿिनि वेलनि जी मानी नथो खाई सघे। उन करे सिंधी माण्हू वरी बि पंहिंजी धरती ऐं पंहिंजी सकाफ़त सां प्यारु करनि था। अॼु असांजी ईद जो ॾींहुं आहे, पंहिंजी धरती ऐं सकाफ़त जो ॾींहुं आहे, जंहिंखे नंढा ॿार बच्चा सभु ख़ुशी सां जेको आहे मल्हाइनि था। महिरबानी। दिसंबर जो जीअं क़ौमी ईदूं हूंदियूं आहिनि उन लिहाज़ सां असां ही क़ौमी ईद जो ॾियारो असां मल्हाए रहिया आहियूं। असां इहो मथे पैगाम बि ॾींदासीं त हीअ जेकी सिंध में धारी आबादगारी आहे इन्हनि खे फिल फौरी तौरु ख़तमु कयो वञे ऐं ही क़ौमी जेको ॾियारो आहे टोपी अजरक ॾियारो असांजो 5000 साल क़दीम पुराणो आहे ऐं असांजी सकाफ़त उजागर करण जे लाइ असां इहो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। उन्हनि जो चवणु आहे त अजरक टोपी जो ॾियारो असां ईद ताईं मल्हाईंदा आहियूं। कैमरा टीम सां गॾु नदीम भट्टी, जेकम न्यूज़ घोटकी।